खुशी हो रही है ये सब देखकर। माशाल्लाह जितने भी क्रिकेट फ़ैन हैं, आप मीडिया वाले, और मुझे ये अपॉर्चुनिटी मिल रही है कि मैं बता सकूं कि वाकई मैं देख रहा हूं कि सिंध में बहुत टैलेंट है, और इन लोगों के पास अपॉर्चुनिटी नहीं थी कि कहीं पे खेल सकें। तो ये कि हमने कोशिश की है एक छोटी सी अपनी तरफ से कि इनको एक बेहतर माहौल मिले, और यहाँ से ये प्रैक्टिस करके मैचेस खेल के पाकिस्तान लेवल और वर्ल्ड लेवल तक जा सकें। ये हिकिड़ी सुठी एफर्ट आहे। अख़ुन ख़ैर मोहम्मद साहब जा असां थोराइता आहियूं, ऐं शाहजहान मीरजत जा ऐं तमामु प्रेस वारनि जा। असांजी कोशिशि आहे त हिन इलाइक़े में जेको आहे मंशियात जो वॾो मसइलो आहे ख़तमु थी वञे, ऐं जेके बि नौजवान आहिनि छोकिरा उहे स्पोर्ट्स जी तरफ़ अचनि, रांदियुनि जी तरफ़ अचनि। हीअ असां हिकिड़ो ग्राउंड न आहे, पासे में ॿियो ग्राउंड बि आहे जेको आबाद कयूं पिया स्पोर्ट्स जे लाइ। जी महिरबानी, ऐं सभ खां पहिरीं तव्हां शुक्र अदा कंदुसि आख़ुन ख़ैर महमद जो, त जंहिं असांखे हीअ स्पोर्ट्स जे लाइ ग्राउंड ॾिनो, ऐं उन जे नाले ते ई असां हीअ पहिरियों जेको टूर्नामेंट आहे असां मुनक़द करायो आहे, आख़ुन ख़ैर महमद मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट कलर शाख जी सरज़मीन ते। ऐं हिन टूर्नामेंट में 16 टीमुनि पार्टिसिपेट कयो आहे, जेके असां कलर शाह क्रिकेट एसोसिएशन जे तहत असां जेके टीमूं रजिस्टर कयूं आहिनि, ऐं जेका असांजी ऑर्गेनाइज़ कमेटी आहे SST, ऐं उन जो पूरी कमेटी जेका आहे SST जी आहे। ऐं इंशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि आहे त कलर शाह ऐं आसपास बल्कि पंहिंजे डिस्ट्रिक्ट टंडोलार जो जेको टैलेंट आहे ऐं उनखे पूरो प्रोमोट कंदासीं, स्क्रीन ते आणींदासीं। ऐं असांजा जेके बि आला हुकुमरान ऑफिसर आहिनि उन्हनि खे असां अपील कंदासूं त बराए महिरबानी असां तव्हांजे डिस्ट्रिक्ट टंडोलार जा आहियूं, ऐं असांजे थोरी नज़रसानी करियो, ऐं खोड़ सारो जेको टैलेंट आहे उहो तव्हांजी तवजुनि जो मुंतज़रु आहे, ऐं असांखे अहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾियो, असांखे अहिड़ियूं एक्टिविटियूं ॾियो त असांजो जेको शुमार सेहतमंद मुआशरे में थिए। इहो आहे त असां तमामु तौराइता आहियूं उस्ताद शाहजहान जा ऐं ॿी कमेटी जे मेंबर जा, जंहिं ॿाराड़ी में अची असांजे हिते कमेटी ठाही आहे ऐं एसोसिएशन ठाही आहे, छाकाणि त ॿाराड़ी जो टैलेंट ॿाहिरि निकिरे। छो त पहिरीं शहरनि जो टैलेंट असां ॾिसंदा आहियूं ॿाहिरि निकिरंदो, पर ॿाराड़ी जो टैलेंट अॻिते कोन वधंदो, ऐं हुते ॿाराड़ी जे खिलाड़ियुनि खे अक्सर खेॾाईंदा बि कोन हुआ। हींअर उस्ताद शाहजहान जो लख लख थोरो आहे जंहिं हिते ॿाराड़ी में ई अची असांजे ख़ातिर असांजे टैलेंट खे ॾिसी असांजो साथ विया ॾियनि ऐं असांजे टैलेंट खे ॿाहिरि ॼाण। ऐसे इवेंट होते रहेंगे तो स्पोर्ट्स को फ़रोग मिलता रहेगा। इस विलेज लेवल पे ये टूर्नामेंट हो रहा है, एक एसोसिएट ग्रीन कलर शाख एसोसिएशन की तरफ से। ये नई एसोसिएशन अभी नहीं है, अभी बनी है। ये फर्स्ट आखुद खैर मोहम्मद के नाम से टूर्नामेंट हो रहा है, बहुत अच्छा।